अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो चार JDO न्यूज़ ऐं आवां वज़ीरुंडड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन बंड जी खानवान थाणी जे हद में बदअमनी जी बाहि भड़की पई। खानवान शहर मां भलोड़ नसुल 35 लख मालियत जो बकर चोरी। शहरी ताद जे अॻुवाणीअ में सवी शहरियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिब खानवान थाणी जे हद में चोरनि जो राज। पुलिस आवाम खे तहफ़ुज़ ॾियण में मुकम्मल नाकाम। आवाम गैर महफ़ूज़। खानवान विच शहर में भलोड़ नसुल जे गुलाबी बकरियुनि जे मशहूर शौक़ीन जावेद अहमद अब्बासी जो भले नसुल 35 लख मालियत जो छेलो नामालूम चोर चोराए दीदा दिलेरीअ सां फरार। इलाइक़े में वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ शहरी ताद खानवान पारां सैयद आशिक़ अली शाह, अब्दुल हफ़ीज़ सैतो, वक़ार कुंदर, राजा मंगी, आमिर मीमुन जे अॻुवाणी में सवी शहरियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे अॻुवाणनि चयो त पुलिस जी नाअहलीअ सबबि इलाइक़े में चोरनि ऐं फुरियुनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबबि शहरनि जो जान ऐं माल गैर महफ़ूज़ बणिजी वियो आहे। इन्हनि वधीक मुतालबो कंदे चयो त जावेद अहमद अब्बासी जो बकर वापसी कराए बदअमनीअ खे मुंझो ॾेई शहरनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿिए पासे खानवान शहर मां थियल चोरीअ जा पेरा खोजी कुतनि वसीले खयां विया, जेकी खानवान लॻे ॻोठ शहीद खान ख़ुश्क में मास्तर अला वधायो ख़ुश्क जे उताक ते लॻा, जॾहिं त उन वाक़े जी हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार JDO न्यूज़।